वाक़ा खां कयूं त कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल अकरम अबरोही संदसि पुट शहरयार जे वाक़े जी जाच लाइ IG सिंध पारां कमेटी जोड़ी वई आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण 8 रुकनी जाच कमेटी जोड़े छॾी आहे। जाच कमेटी DIG ॾखण इरफान बलोच जी सरबराही में ठाही वई आहे। कमेटी में SSP ॾखण असद रज़ा, SSP जेकाबाद सुमेर नूर ऐं SSP इन्वेस्टिगेशन अब्रेज़ अब्बासी शामिल आहिनि। जाच कमेटी में CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब, DSP डिफेंस आगा अस्कर, SHO ऐं ASI डिफेंस भी शामिल किया विया आहिनि। आगे आगाह कंदा हलूं, हिन वक़्त ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो जॾहिं त हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल अकरम अबरोही संदसि पुट शहरयार जे वाक़े वारी जाच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां 8 रुकनी जाच कमेटी जोड़ी वई आहे। जाच कमेटी DIG ॾखण इरफान बलोच जी सरबराही में जोड़ी वई आहे। इरफान बलोच जी सरबराही में जोड़ियल कमेटी में SSP ॾखण असद रज़ा, SSP जेकाबाद सुमेर नूर, SSP इन्वेस्टिगेशन अब्रेज़ अब्बासी शामिल आहिनि जॾहिं त जाच कमेटी में CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब, DSP डिफेंस आगा अस्कर, SHO ऐं ASI डिफेंस भी शामिल किया विया आहिनि।